तव्हां पंहिंजे घर खे हलाइण जे लाइ, पंहिंजे घर खे ख़ुशहाल रखण जे लाइ तव्हांखे समाज जा माण्हू सभु छा रिढ बकरियूं नज़र ईंदा आहिनि छा? गोलीअ सां जेको कंहिंखे क़त्ल करे त उनखे दहशतगर्द चयो वेंदो आहे। जेको बे हथियार सां कंहिंखे को मारे उनखे दहशतगर्द चयो वेंदो आहे ऐं उन ते 302 जो कलम लागू थींदो आहे, उन ते गिरफ़्तारी थींदी आहे, उन ते केस हलंदो आहे ऐं उनखे सज़ा अची वेंदी आहे। उहो जेल सॼी ज़िंदगी लोड़े, पोइ सज़ाए मौत उनखे मिले या 25 साल या कुझु जुर्मानो ऐं केतिरा ई साल उहो शख़्स जेल में लोड़े लोड़े वरी बि जिन्हनि जो क़त्ल थींदो आहे त उन्हनि सां ठाह करिणो पवंदो आहे। उनखे इहो ऑप्शन हूंदो आहे त जज चवंदो आहे त तव्हां फिलाणनि जो क़त्ल कयो, फिलाणनि जो नुक़सानु कयो, तव्हां उन्हनि खे ठाहियो त माना असां ॾिसंदासीं त क़ानूनी तौर ते तव्हांखे केतिरी रिआयत मिली सघे थी। इहो त थियो हिकिड़ो गोलीअ सां क़त्ल कंदड़ शख़्स जी कहाणी, पर असां वटि अलाए केतिरे तरीक़े सां रोज़ पिया क़त्ल थियनि था। न उन्हनि जो कानून हूंदो आहे, न उन्हनि जी गिरफ़्तारी थींदी आहे, न उन्हनि खे का सज़ा मिलंदी आहे ऐं वेतर उहे पंहिंजो पैसो एतिरो उन मां क़त्ल मां कमाए करे पंहिंजो पेट भरींदा आहिनि, बैंक बैलेंस ठाहींदा आहिनि, उन्हनि ते को बि इशू न आहे थींदो। तव्हां सोचींदा हूंदव त इहो कहिड़े क़िस्म जो क़त्ल आहे? बिल्कुलु आहे। असां रोज़ उन शयुनि खे इस्तेमालु था कयूं। सभ खां पहिरियां होटल जो खीर, होटल जी चांहि जंहिंमें केमिकल आहे, जेको हिकु सीरप जी सूरत में 10-15 किलो पाणीअ में उहो 1-2 भुजी उन में विझी करे उनखे 10-12 किलो खीर तयारु करे सॼो ॾींहुं उन में चांहि ठाहींदा रहंदा आहिनि ऐं माण्हू उहो मादे जो मरीज़ थींदो आहे, कॾहिं कैंसर जो मरीज़ थींदो आहे, कॾहिं शुगर जो मरीज़ थींदो आहे। हर क़िस्म जूं बीमारियूं जहिड़े क़िस्म जे इंसान में रत जो ग्रुप हूंदो आहे ओड़े क़िस्म जी उनखे बीमारी थींदी आहे। इहो थियो खीर जो। पर फ्रूट ते इंजेक्शन जो इस्तेमालु, फ्रूट ते कलर जो इस्तेमालु, अगरि कचो आहे त उनखे कंहिं तरीक़े सां कलर करे उनखे बि माना बाज़ार में खपायो वेंदो आहे त इहे बि क़ातिल आहिनि। इन्हनि खे बि सज़ा हुजणु खपे, इन्हनि जूं बि गिरफ़्तारियूं हुजणु खपनि, इन्हनि खे बि अदालत में पेश कयो वञे। इहे माल ठाहिण जे चकर में, पैसनि ठाहिण जे चकर में चंद रुपया कंहिं ऑफिसरनि खे रिश्वत ॾेई सरेआम वेठा इहो क़त्ल था कनि। इन्हनि जे लाइ केरु उथंदो? इन क़त्लनि जो हिसाबु केरु वठंदो? न इन जे लाइ अॼु ताईं का FIR थी आहे, न इन्हनि जे लाइ कानून को ठहियो आहे, न कंहिं माण्हूअ ते को ॾंड लॻो आहे त उनजे होटल खे सील कयो वञे, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, उन ते FIR थी वञे, उनखे अदालत में पेश कयो वञे, उन ते खून साबित कया वञनि। गोलीअ वारे खे त दहशतगर्द सां साबित करे छॾियो आहे त बाबा हुन क़त्ल कयो आहे, उन गोली हलाई आहे, माण्हू मरी वियो आहे, उनजा ही सबूत आहिनि, ही गवाह आहिनि। पर ही जेके रोज़ क़त्ल था थियनि हर रोज़मर्रा वारी शइ में, इवन जो चांवर जेके आहिनि त उहे बि प्लास्टिक जा आहिनि, अटे में मिलावट, खंड में मिलावट, गिह में मिलावट, पतीअ में मिलावट, कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जो नालो खणा त उन में मिलावट कोन्हे। हर शइ में मिलावट आहे ऐं उहे शयूं रोज़मर्रा वारियूं जेके इस्तेमालु थींदियूं आहिनि उन मां माण्हू मरंदा आहिनि। घर जो फ़र्द अगरि उहो कंहिं केमिकल में, कंहिं मिलावट में अगरि उहो मरी थो वञे त सॼो ख़ानदान जेको आहे न उहो बुख में मरी थो वञे। कमाइण वारो शख़्स इहो ई हुयो। चलो त गोलीअ सां क़त्ल उहो थी वियो त उन जी का दुश्मनी हुई, दहशतगर्दी हुई या इतफ़ाक़ थी वियो, उहा अलॻि ॻाल्हि थी वई। पर जेको रोज़मर्रा वारो माण्हू मज़दूरी थो करे, रोज़मर्रा वारो माण्हू जेको खाए थो, पीए थो, उनखे अंदरूनी तौरु का मिलावट वारी शइ इस्तेमालु कराई थी वञे। मजबूरन उहो होटल ते वेठो चांहि पीतई, गिह लॻल उफराटो बि खाधई। हाणे उहो अॻ में ई मज़दूर आहे, उनखे ताक़त कोन्हे, उनखे उस ते बीहण जी ताक़त कोन्हे, उनखे सर्दी सहण जी ताक़त कोन्हे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उन ते केमिकल जो हमिलो थींदो, पोइ उनजो मादो बि वठिबो, जेरो बि वठिबो, शुगर बि थींदी, ब्लड प्रेशर बि थींदो, कैंसर बि थींदो। त मुंहिंजे चवण जो ख़ासि मक़सदु इहो आहे त जेके ऑफिसर वॾियूं वॾियूं ऑफिसूं सीड़ायूं वेठा आहिनि, वॾियूं गाॾियूं सीड़ायूं वेठा आहिनि, पेट्रोल, प्रोटोकॉल ऐं इलाही माण्हू उन्हनि जे अंडर में हूंदा आहिनि, त उहे ऑफिसरनि जो मज़ो सिर्फ़ु छो था वठनि? उन्हनि खे हक़ आहे त उहे निकिरी उहे छापा हणनि, उन्हनि खे गिरफ़्तार कनि, उन्हनि खे FIRूं कनि, उन्हनि खे वञी अदालत में पेश कराइनि, उन्हनि ते जुर्म लॻी वञे, उन्हनि ते कानून एक्शन खणे, उहे वञी जेल में लोड़नि त ख़बर पए त तव्हां माण्हुनि जो क़त्ल छो था कयो। तव्हां पंहिंजे घर खे हलाइण जे लाइ, पंहिंजे घर खे ख़ुशहाल रखण जे लाइ तव्हांखे समाज जा माण्हू सभु छा रिढ बकरियूं नज़र ईंदा आहिनि छा, जो तव्हांखे जीअं वणे तव्हां उन्हनि खे ईअं क़त्ल कंदा वञो।
केरु खणंदो इहो एक्शन? इहे एक्शन खणण वारा उहे आहिनि जेके लखे रुपया पघार खणंदा आहिनि, करोड़नि जूं गाॾियूं इस्तेमालु कंदा आहिनि, अलाए केतिरा उन्हनि जा मुलाज़िम उन्हनि जे अंडर हूंदा आहिनि, 5-8 ऑफिसूं बंगला सभु उन्हनि जे अंडर हूंदा आहिनि। नौकिरी अहिड़नि माण्हुनि खे मिली आहे जेके जिन्हनि न कॾहिं गाॾी ॾिठी, न ऑफिस ॾिठो, न को प्रोटोकॉल ॾिठो, ऑफिसनि में मज़ो था वठनि। उहे सिज ते उस ते निकिरनि कोन था त असां उथी पंहिंजो को पघार खे हिलाल कयूं। जिन्हनि जे टैक्स मां पघार थो अचे त असां उन्हनि जी हिफ़ाज़त कयूं। उहो त हिफ़ाज़त हक़ आहे न। माना मिसाल तौरु हाणे टैक्स ॾियण वारो छा थियो? उहो मालिक थी वियो। टैक्स मां पघार खणण वारो केरु थियो? उहो मुलाज़िम थी वियो। हाणे मुलाज़िम वेठो आहे ऑफिस में ऐं जेको मालिक आहे उनजी हिफ़ाज़त लाइ केरु बि कोन्हे। मुलाज़िम जेको आहे उहो ऑफिस में वेठो आहे, सुठी गाॾी इस्तेमालु थो करे, पाणी बि पाण नथो पीए, घंटी हणे थो, उनखे बि हिकिड़ो पटे वारो गिलास में पाणी पीआरे थो, मथां ढक ॾेई, मथां उन गिलास में को जरासीम पए त माना मुलाज़िम जी ॻाल्हि थो कयां। हू मालिक आहिनि जेके पघारूं ॾियण वारा आहिनि, टैक्स ॾियण वारा हूंदा आहिनि, उहे मालिक हूंदा आहिनि। चवण जो मतिलबु इहो आहे दादा, तव्हां रिटायरी बि कंदव, जहान बि छॾींदव, ऑफिसर आहियो, तव्हांखे अलाह पाक इज़त ॾिनी आहे, हिकु सुठे उहिदे ते फ़ाइज़ कयो आहे, त तव्हां ऑफिस मां निकिरो। तव्हांजो जेतिरो वस हली सघे थो, तव्हांखे पावर आहे, तव्हांखे पावर जी ख़बर शायदि आहे या न आहे, तव्हां सुठे उहिदे ते वेठा आहियो, तव्हांखे वॾो पावर आहे। पंहिंजे पावरनि जो इस्तेमालु कयो ऐं मिलावट वारनि ते छापा हणो, उन्हनि खे गिरफ़्तार कयो, उन्हनि ते माण्हूअ जे क़त्ल जो, माण्हुनि ते बीमारी फैलाइण जो केस दाख़िल कयो, अदालत में पेश कयो ऐं उहे जेल वञनि। सिर्फ़ु पंहिंजे बचनि खे ख़ुशि रखण जे करे हिननि माण्हुनि जो क़त्ल कयो आहे। त तव्हां ईअं करे सघो था, जॾहिं तव्हां रिटायर थी वेंदव त पंहिंजी ज़िंदगीअ मां मुतमइन थींदव। तव्हां आया आहियो, तव्हांखे ज़िंदगी मिली, तव्हां पढ़ाई कई, तव्हांखे सुठी नौकिरी मिली ऐं तव्हां कमीशन करे कंहिं सुठे उहिदे ते फ़ाइज़ थिया आहियो ऐं तव्हां 5 साल कमु कयो, 500 मज़दूरी खणी बि तव्हांखे अॻ में टैक्स थो ॾिए, पोइ पंहिंजे बचनि खे थो पाले। एतिरो त उन्हनि जो हक़ु थिए थो, उन्हनि जो बचाव तव्हां कयो। सिर्फ़ु उन्हनि खे साफ़ शफ़ाफ़ उन्हनि खे शयूं मुहैया करे ॾियो। मिलावट करण वारनि ते सख़्ती कयो, उन्हनि ते माण्हू छॾियो, उन्हनि खे पकड़ण जी कोशिशि कयो। इहो त तव्हांजो आम कमु आहे, तव्हांखे नौकिरी बि इन लाइ मिली आहे।